अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया सिंधु दरिया मां 6 केनाल ऐं ग्रीन पाकिस्तान जे नाले ते ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि, जंहिं ख़िलाफ़ सुभाणे GDA पारां उमरकोट में जलसो मुनक़िद कयो वियो आहे। जलसे खे ख़िताब पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी, सैयद राशिद शाह राशिदी ऐं ॿिया कंदा। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं यूसुफ असगर मंगरियो खां। जी यूसुफ, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंधु दरिया मां जेके 6 केनाल ऐं जेके ग्रीन पाकिस्तान जे नाले ते ज़मीनूं ॾिनियूं पियूं वञनि, उन ख़िलाफ़ GDA पारां अॼु 2 वॻे उमरकोट प्रेस क्लब अॻियां जलसो मुनक़िद कयो वियो आहे। GDA अॻवान पीर सैयद सदरुद्दीन शाह राशिदी, सैयद राशिद शाह राशिदी, सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वेनर सैयद ज़ैन शाह, GA सिंध मुआज़ चेयरमैन रियाज़ अली चांडियो, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सिंध जे सूबाई नायब सदर फ़कीर ख़िज़र हयात मंगेरियो, डॉक्टर सफ़दर अब्बासी, अॻूणे वज़ीर आला सिंध अरबाब ग़ुलाम रहीम, लियाकत अली जतोई, क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलेजो, PTI अॻवान हलीम आदिल शेख, PTI अॻवान लाल माली, फंक्शनल मुस्लिम लीग जॉइंट सेक्रेटरी फ़कीर ग़ुलाम नबी मंगेरियो जी अॻवानी में एहतजाज कयो पियो वञे, जंहिं में अॻवान ख़िताब कंदा। जलसो प्रेस क्लब अॻियां अलावाला चौक ते थींदो, जंहिं जूं तयारियूं जेके आहिनि उहे मुकमल आहिनि। जी ठीकु आहे यूसुफ, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।